लाड़काने में राइस केनाल अबड़वा ऐं घाड़वा जे कपरनि ते आबाद शहरियनि पारां घर ड्राइण खिलाफ़ हथनि में क़ुरान पाक खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते जीडीए अॻवान मौज़ूम अब्बासी, जेयूआई अॻवान नासिर महमूद सूमरो, जीए सिंध महाज़ जे चेयरमैन रियाज़ चांडियो, नायाब सरकश ऐं ॿियनि एहतिजाज में शिरकत कई। अॻवाननि जो चवणु हो त इंतिज़ामिया तरफ़ां वरियनि खां रहंदड़ ग़रीब माण्हुनि खे बिना नोटिस जे लॾायो पियो वञे। रहवासियुनि चयो त खेनि मुतबादिल हंध बि न पियो ॾिनो वञे, जेका नाइंसाफ़ी आहे। होॾां असिस्टेंट कमिश्नर ॿुधायो त सॼी सिंध अंदरि हद दख़लनि खिलाफ़ ऑपरेशन कयो पियो वञे। ज़मीन आपाशी खाते जी आहे, कंहिंखे लीज़ जो अख्तियार भी ना है। एंटी इंक्रोचमेंट जो हुई है उस सिलसिले में अपनी जो इरिगेशन की ज़मीन आकिफा है उसमें उसको वैकेट कराने के लिए जो इरिगेशन जो असेंबली एक्ट है, सूबाई हो या कौमी हो या सुप्रीम कोर्ट के आर्डर हो, उसको फॉलो करते हुए हाई कोर्ट के आर्डर के फॉलोअप में सारी सिंध में ये इंक्रोचमेंट के ख़िलाफ़ कैंपेन है। क्योंकि ये ज़मीन इरिगेशन की है तो हमने निशान लगा दिए कि हमारी इतनी ज़मीन है। हुन चयो त पास कयल कानून तहत सरकारी ज़मीन ते गैर कानूनी आबाद रहवासियनि खे मौजूदा वक्त मूजिब मुआवज़ो ॾियणो पवंदो। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।